अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अॼु ॾिसी सघो था तव्हां नसीराबाद जे ॻोठ कांदड़नि शहर में जेको आहे रिकॉर्डिंग आहे ऐं तमामु ज़बरदस्त हिन जो डायरेक्टर आहे इनायतुल्लाह कांदड़ो ऐं साईं निसार शाह सेट ते मौजूदु आहे। असांजो दोस्त प्री प्यारो मोब गोपांग गुलाम मुस्तफ़ा सभु दोस्त बीठा आहिनि ऐं तमामु ज़बरदस्त ऐं मज़ो थो अचे। साईं खां रुॻो पुछंदासीं, साईं तव्हांखे कीअं लॻो अॼु? अॼु पहिरीं ॻाल्हि त रिकॉर्डिंग ते ॾाढो मज़ो आयो। सभु पुराणा दोस्त गॾु आहिनि, जावेद आहे, असांजो मोहबा फौजी साहिब त पंहिंजो मटु पाण, ॿिया सभु गोगाणी पुराणो यार अथमि शमन। अलाह सभिनी खे ख़ुशि कंदो, सभिनी जी वॾियूं वॾियूं महिरबानी। वॾी वॾी साईं तव्हांजी महिरबानी लख कुर्बा। असां डायरेक्टर इनायतुल्लाह कांदड़े खां पुछा कंदासीं, तव्हां पंहिंजा कुझु ख़्याल पेश कयो, हिन फिल्म जो नालो छा आहे ऐं या कुझु फिल्म जे बारे में ॿुधाइणु जेको चाहियो ॿुधायो। अस्सलाम वालेकुम। सभ खां पहिरियों त सभिनी मुंहिंजे सीनियर दोस्तनि अदाकारनि जी वॾी महिरबानी जेके पंहिंजो क़ीमती टाइम हिन गर्मी में कढी हिते आया। जीअं त दोस्तो हिन फिल्म जो नालो आहे दुश्मन। सही सही। ऐं हीअ इनशाला तव्हांखे स्टोरी तमामु घणी पसंदि ईंदी ऐं हिन में तमामु सिंध जा सीनियर अदाकार आहिनि, जिन में साईं सैयद निसार अली शाह साहब, ज़ुल्फ़कार बुर्दी साहब, बिलावल खोखर, सतार लाड़, जावेद अबड़ो ऐं ॿिया तमामु घणा दोस्त आहिनि। ऐं तव्हां सभिनी खे इनशाला असांजो कमु वणंदो ऐं तव्हां महिनत त ॾिसी रहिया आहियो सभिनी दोस्तनि जी। वॾी वॾी महिरबानी, तव्हांखे लख शाबाश हुजे। अहिड़ी गर्मी में तव्हां कमु था कयो, तमामु ज़बरदस्त, वॾी महिरबानी। महिरबानी साईं। असां पिस्टोल संभाल सिकंदर मोबाइल काढी के पंहिंजी। हा वाह हिकिड़ो साईं ना कढो असांजो अकेलो। हा हा, हेॾो अचो, हेॾो लाइट आहे, रोशनी आहे। ओ मुस्तफा काढियो मारो सालो सालो याद है भाभी सीरियस है ये अचो ना तव्हां बेटो अचो ना। हेरे फौजी फौजी हेरे नहीं होने के लिए हा बे हा मुझे रेट मांगा जो साईं राज ने अचे टाइम अला हेॾे बाबा साईं हिकिड़ो मिंट हिन राम साले राम जी नौकरी आहे मतलब छोकरी बस अने अकेलो कढाई ओ बा अकेलो कढाई हां बी शादी तो मिली भी नहीं मास्टर वडेरो शरीफ वडेरो भाई मास्टर सो साईं के तंग न कयो घणो हलो।